वॾे वज़ीर मादली शाह सां एशियाई तरक़ियाती बैंक जे कंट्री डायरेक्टर जी अॻवाणी में वफ़द मुलाक़ात कई आहे। सिंध जे डिवीज़नल हेडक्वार्टर में KCR जी बहाली ऐं इलेक्ट्रिक बस सर्विस ते इतफ़ाक़ कयो वियो। सूबे में ट्रांसपोर्ट मनसूबनि खे तेज़ीअ सां मुकमल करण ऐं तरक़ियाती सहकार मज़बूत बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर मादली शाह चयो त KCR सूबाई हुकूमत लाइ अहम ऐं पहिरीं तरजीह आहे। कराची जहिड़े वॾे शहर खे KCR जी तमामु घणी ज़रूरत आहे। मुराद अली शाह चयो त मुख़्तलिफ़ BRT लाइननि लाइ फेडरल सर्विस जी फ़राहमी वक़्त जी ज़रूरत आहे। वॾे वज़ीर मादली शाह चयो त कराची जे ट्रांसपोर्ट मसइलनि खे हल करण लाइ सर्कुलर रेलवे अंडर आहे। सूबाई हुकूमत सर्कुलर रेलवे जे अमल दरामद लाइ माली ऐं टेक्निकल मदद जी ख़्वाहिशमंद आहे। वॾे वज़ीर मादली शाह सां एशियाई तरक़ियाती बैंक जे कंट्री डायरेक्टर जी अॻवाणी में वफ़द मुलाक़ात कई आहे। सिंध जे डिवीज़नल हेडक्वार्टर में KCR जी बहाली ऐं इलेक्ट्रिक बस सर्विस ते इतफ़ाक़ कयो वियो। सूबे में ट्रांसपोर्ट मनसूबनि खे तेज़ीअ सां मुकमल करण ऐं तरक़ियाती सहकार मज़बूत बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो। वॾे वज़ीर मादली शाह चयो त KCR सूबाई हुकूमत लाइ अहम ऐं पहिरीं तरजीह आहे। कराची जहिड़े वॾे शहर खे KCR जी तमामु घणी ज़रूरत आहे। मुराद अली शाह चयो त मुख़्तलिफ़ BRT लाइननि लाइ फेडरल सर्विस जी फ़राहमी वक़्त जी ज़रूरत आहे। वॾे वज़ीर मादली शाह सां एशियाई तरक़ियाती बैंक जे कंट्री डायरेक्टर जी अॻवाणी में वफ़द मुलाक़ात कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं चीफ रिपोर्टर कराची फयाज़ कुरैशी खां। जी फयाज़ कुरैशी, मुलाक़ात बाबति आगाह कजो। बिल्कुल माहिर सिंध वॾे वज़ीर मुराद अली शाह सां ADB जो कंट्री डायरेक्टर जेका आहे मिस एमा ख़ैन उनजी सरबराही में हिकिड़ो आला सतही वक़्तु आहे। उन्हनि जेका अहम मुलाक़ात इजलास कयो आहे ऐं KCR जी बहाली ऐं सिंध जे जेके डिवीज़नल हेडक्वार्टर आहिनि उन्हनि में इलेक्ट्रिक बस सर्विस शुरू करण जे हवाले सां बि इतफ़ाक़ कयो ऐं सूबे में तरजीही जेका ट्रांसपोर्ट मनसूबो आहे तेज़ ऐं मुकमल करण तोड़े तरक़ियाती जेको सहकार आहे उनखे मज़बूत करण जे हवाले सां फ़ैसिलो कयो वियो आहे। KCR सूबाई हुकूमत जे फ्लैगशिप ऐं मनसूबो ऐं जेका पहिरीं तरजीह में शामिल आहे। वॾे वज़ीर चवणु आहे त कराची जहिड़ो मेगा शहर फौरी तौर ते KCR जी बिज़नेस जी ज़रूरत आहे, बल्कि BRT लाइन जे हवाले सां फीडर सर्विस जी जेका फ़राहमी उहा वक़्त जी अहम ज़रूरत आहे। कराची खे जिते ट्रांसपोर्ट जा मसइला दरपेश आहिनि हल करण जे हवाले सां सर्कुलर रेलवे न सिर्फ़ु नागुज़ीर आहे बल्कि सूबाई हुकूमत सर्कुलर रेलवे खे जेका गुडविल जेका फंड आहिनि माली ऐं टेक्निकल सहकार उनखे उनजे ख़्वाहिशमंद आहे ऐं अहिड़ी तरह सां ADB सूबाई हुकूमत जी जेको रेड लाइन मनसूबो उन सहकार जे हवाले सां मक़बराई करे रहियो आहे। इहो दुरुस्त वक़्तु आहे त ADB बैंक जेका कराची सर्कुलर रेलवे जी बहाली में बि सहकार करे ऐं सर्कुलर रेलवे सिर्फ़ु कराची न बल्कि हिकिड़ो ट्रांसपोर्ट मनसूबो न आहे बल्कि शहर जी लाइफ लाइन आहे। वॾे वज़ीर इहो कयो न त असां जदीद इंफ्रास्ट्रक्चर ऐं जेका ॻंढियल शहरी मनसूबाबंदी सां गॾोगॾु KCR खे बहाल करणु चाहियूं था ऐं सालियानी तरक़ियाती प्रोग्राम में टेक्निकल ऐं माली जेको सहकार आहे उन सां कराची जेको मास ट्रांज़िट निज़ाम खे तब्दील करे सघे थो। लखे शहरनि खे सस्ती ऐं महफ़ूज़ जेका सफ़री सहूलियत इहो फ़राहम करणु असांजो न सिर्फ़ु हदफ़ आहे बल्कि KCR जी बहाली सां कराची में ट्रैफ़िक कार्बन जी जेका ख़ारिज उहो घटि थियणु ऐं माशी तरक़ी वधंदी ऐं कंट्री डायरेक्टर इन हवाले सां उसूली तौर ते KCR मनसूबे जी सरकार माली मदद जे हवाले सां इतफ़ाक़ कयो ऐं ज़रूरी जेका कागज़ी कार्रवाई बैंक बोर्ड जी मंज़ूरी जे हवाले सां जमा करण जी घुर कंदे चयो त इन हवाले सां मनसूबा जेके आहिनि उहे बि उनजो जाइज़ो वठिणो आहे। हिकु तरह सां 2026 उनजी जेको 25 साल तक़रीबन $3 अरब जी जेके तरक़ियाती मनसूबा आहिनि उनजी तजवीज़ ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। वॾे वज़ीर ट्रांसपोर्ट मनसूबो शहरी तरक़ी सिहत तालीम पाणी ॻोठाणी तरक़ी माहौलियाती लचक जे हवाले सां चयो त इन सिर्फ़ु अहम ऐं उन्हनि लचक जे हवाले सां जेको माहौलियाती लचक जे हवाले सां ॿधल आहिनि बल्कि इजलास में 4 शहरनि में पाइदार मोबिलिटी जे तहत इलेक्ट्रिक बस सर्विस मुतारिफ़ करण जे हवाले सां बहस मुबाहिसो कयो वियो। सिंध हुकूमत साफ़ ऐं ग्रीन ट्रांसपोर्ट आबहवा ऐं शहरी मोबिलिटी खे बहितर बनाइण जे हवाले सां पुरज़म आहे।
पर वधि इहो थियो न इलेक्ट्रिक बसूं अवामी ट्रांसपोर्ट खे जदीद बनाईंदी माहौलियाती तब्दीली तोड़े जेको ॿारण आहे उन ते इनसार घटि कंदियूं असांजो विज़न आहे त समूरनि शहरनि जे हवाले सां माहौलियाती ठीक आहे, महिरबानी अवां जी फयाज़ कुरैशी आगाह करण लाइ।